नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हददखलिन जो आज़ार वधी वियो आहे। रोडनि ते गाॾे वारनि, रक्शे वारनि समेत दुकानदारनि जा कब्ज़ा इंतज़ामिया ख़ामोश नज़र अची रही आहे। हददखलिन जे करे रोडनि ते ट्रैफ़िक जाम थी वई आहे, जंहिंजे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। स्कूल वेंदड़ ॿारनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजे थो। खिपरो जे सांगड़ रोड, सीएनजी रोड, शाही बाज़ार में हददखलियूं हद खां वधीक वधी वियूं आहिनि। इंतज़ामिया अॼु ताईं को बि तहरीक न वरितो आहे। हददखलियूं या इनक्रोचमेंट जंहिंखे पाण चऊं, इहो रुगो असांजे खिपरे जो न पर जनरल त ॾिठो वञे सिंध जो हिकिड़ो मेन मसइलो आहे। सिंध जा जेके वॾा वॾा शहर जेके पाण जेके नवाबशाह हलंदासीं, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची, उते बि हददखलियुनि जो एॾो वॾो आज़ार आहे जो ट्रैफ़िक कलाकनि जा कलाक जाम थी वेंदी आहे। जो इमरजेंसी कहिड़े क़िस्म जी थिए, डॉक्टर वग़ैरह, अस्पताल वग़ैरह, जेकॾहिं को अहिड़ो पेशेंट इमरजेंसी में जेकॾहिं अस्पताल पहुचणो हूंदो आहे त उहे कलाकनि जा कलाक जेको एम्बुलेंसूं जेके पुकाट कंदियूं रहंदियूं आहिनि, पर ट्रैफ़िक जाम हूंदी आहे। उनजो सबबु इहो हूंदो आहे जो शहर में हददखलियूं जेके एतिरियूं वधी वियूं आहिनि। ख़ुशूसन तव्हां ॾिठो हूंदो, रेड़े वारा, रक्शे वारा, डोज़र वारा या आम जेके भाॼी वारा जेके गाॾा, सब्जी वारा गाॾा जेके आहिनि, उहे शहर जे विच ते ई बीहारे वेठा हूंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे पियो चइबो आहे, हारून पियो ॾिबो आहे, इतला खां पोइ पियो आहे चइबो आहे त पोइ परे हटाइण लाइ तयारु हूंदा आहिनि। ऐं दुकानदार वासी जेके असांजा आहिनि, उहे तक़रीबन छप्पर पंहिंजूं जेके कचियूं हददखलियूं, लोही छप्पर वग़ैरह ठाहे एतिरो त रोडनि जे अॻियां वधी विया आहिनि जो माण्हुनि जो एतिरे क़दुरु जो असांजी शाही बाज़ार खिपरो तव्हांखे ॿुधायां त शाही बाज़ार खिपरो जो मेन गेट खां वठी रमज़ान चौक ताईं इन वक़्त में कंहिं वक़्तु मूंखे यादि चिटी चङी तरह यादि आहे। इन में ट्रैक्टर ट्रालो वेंदो हो, इन में कार वेंदी हुई, इन में वॾियूं सारियूं वेंदियूं। हाणे इन में मोटरसाइकिल थो हली सघे, पैदल माण्हू थो हली सघे। शहर वासियुनि, दुकानदार वासियुनि सुबुह जो सवेल तव्हां बाज़ार मां मटंदो त जेकॾहिं ज़री ॿिज ऐं भाण ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके जुतियूं वग़ैरह आहिनि, उहे रोडनि ते टेबलूं रखी छॾियूं आहिनि। माण्हू घस कोन थो मटी सघे या वञी थो सघे, एॾी रश आहे जो जुतियूं टंगियूं बि हूंदियूं आहिनि। माण्हुनि जे मथनि में काफ़ी दफ़ा लॻंदियूं आहिनि ऐं माण्हू ॾाढो नाराज़गी जो इज़हार कंदा आहिनि, यार हीउ कहिड़ो सिस्टम आहे। उन करे खिपरे जी इंतज़ामिया खे, तहलका म्यूनिसिपल अथॉरिटी खे इहो गुज़ारिश थी कजे त महिरबानी करे खिपरे में जेके रोडनि ते असांजो हथुंगो रोड आहे, असांजो सांगड़ रोड आहे, असांजो मीरपुर ख़ासि रोड आहे, असांजो सीएनजी रोड आहे, असांजी शाही बाज़ार आहे, इहे मेन असांजा इलाइक़ा जेके आहिनि, या खिपरो शहर जो जेको चौराहो आहे, इन ते हददखलियुनि जो तमामु वॾो आज़ार हूंदो आहे जो तक़रीबन असांजो मेन शही चौक जेको आहे, तव्हां 24 कलाक ॾिसंदो त उते एतिरियूं त ट्रैफ़िक जाम हूंदी आहे जो इमरजेंसी का सूरत थी वञे, या सुबुह जो 8 वॻे या 1:30 वॻे जॾहिं पासे में मेन 2 स्कूल लॻनि था, रोशन तारा या इंडस स्कूल या ॿिया स्कूल जेके लॻनि था, उन्हनि जा ॿार जॾहिं सवनि हिते था निकिरंदा आहिनि त हददखलियूं ट्रैफ़िक जाम थींदी आहे, ॾाढी मुश्किलात थींदी आहे। उन लाइ इंतज़ामिया खे महिरबानी करे आऊं रिक्वेस्ट करियां थो त हददखलियूं जेके शहर में जेके वधी वियूं आहिनि, असांजो मेन चौराहे ते, मेन रस्तनि ते, ऐं इन्हनि खे जेकॾहिं हटायो वञे, पोइ हिते पंहिंजे असुलु हदनि ते आंदो वेंदो त घटि में घटि असांजा माण्हू जेके वीचारा आहिनि, उहे आसानी सां बाक़ाइदे सां हलत चलत ऐं ट्रैफ़िक वग़ैरह जेको आज़ार जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो। हाणे असां छा चऊं, तव्हां ॾिसो ही सॼो माहौल हददखलियूं केतिरी वधी पियूं आहिनि, तमामु वधीक हददखली वधी पई आहे। शहर में विख विख ते हददखली वधी पई आहे। केरु बि हिननि खे चवण वारो कोन। असां चई था छॾूं, वरी साॻियो अंदरि करे वरी 2 मिंट खां वरी पोइ साॻियो वरी ॿाहिरि सामान था कढे छॾनि। रेड़े वारे खे, रिक्शे वारे खे चऊं था त खंध में पवंदा असांजे, सम्झी वियो। हाणे असां सभिनी खे इल्तिजा कंदो, महिरबानी करे पंहिंजो सामान अंदरि रखो, हददखलियूं हटायो त आवाम ट्रैफ़िक हलाए, असीं ट्रैफ़िक हलायूं, ट्रैफ़िक खे सुठे नमूने हलायूं। आवाम जी भलाई आहे, असांजी भी इनमें भलाई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।